ऑडियो लीक्स मामलो वफ़ाक़ी काबीना इमरान खान ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जी बाज़ाब्ता मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन समरी ज़रिए काबीना कमेटी जी सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी ॾींदे इमरान खान ऐं ॿियनि खां जांच जी मंज़ूरी ॾिनी। इमरान खान अॻूणनि वज़ीरनि ऐं इमरान खान जे अॻूणे सेक्रेटरी आज़म खान खां FIA ज़रिए जांच ऐं क़ानूनी कार्रवाई जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना कमेटी सिफ़ारिश कई त ही क़ौमी सलामती जो मामलो आहे, क़ानूनी कार्रवाई ज़रूरी आहे। FIA जे सीनियर अमलदारनि ते ॿधल कमेटी जोड़ी वञे। PTI ऑडियो लीक्स मामले ते अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त साइफ़र जी जांच ते हुकूमती आमादगी सही रुख में क़दम आहे। इमरान खान जी हुकूमत साज़िश तहत हटाई वई। इंसाफ़ जी घुर्ज इहा आहे त जांच FIA बदिरां सुप्रीम कोर्ट कमीशन जोड़े कराई वञे। अहिड़ी कमीशन ऑडियो लीक्स जी जांच लाइ बि हुजणु घुर्जे। औरत जज खे धमकियुनि जो केस। इमरान खान खे 7 अक्टूबर ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मिली वई। बाबर अवान पारां इमरान खान जी गिरफ़्तारीअ खां अॻु ज़मानत वारी दरख़्वास्त अदालत मोकल वारे ॾींहुं बि खुली वई। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी इस्लामाबाद हाई कोर्ट पहुची वियो। अदालत पारां इमरान खान खे 10,000 रुपयनि जा मचलका जमा कराइण जी हिदायत। अदालत पारां इमरान खान खे ट्रायल कोर्ट में पेश थियण जो हुकुम। अदालत इमरान खान खे हाज़िरीअ खां बि छूट ॾेई छॾी। इमरान खान वकील बाबर अवान मौरफ़त गिरफ़्तारीअ खां अॻु ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सियासी मुख़ालिफ़ हुकूमत बदनियती तहत कूड़ो केस ठाहियो आहे। अदालत इमरान खान जे 7 अक्टूबर ताईं उबूरी ज़मानत जी मंज़ूरी ॾेई छॾी। इमरान खान गिरफ़्तारीअ खां एतिरो डिॼी छो रहियो आहे? इमरान एतिरो ॾिनल आहे जो आचर ॾींहुं बि ज़मानत लाइ अदालत पहुची वञे थो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त इमरान खान सियासत बचाइण लाइ मुल्की मुफ़ाद सां रांदि कई। इमरान खान इस्पताल लाइ गॾु कयल पैसा सियासत लाइ इस्तेमालु कया। इमरान खान अवाम जे पैसे ते धाड़ो हयो। पानामा केस जो फ़ैसिलो शहीद भुट्टो जे फाहीअ वांगुरु तकरारी आहे। इमरान खान खे अॼु आचर वारे ॾिहाड़े ज़मानत मिली आहे। छा इहा सहूलियत हर पाकिस्तानी लाइ मौजूदु आहे? इतलात जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त इमरान खान तक़रीरुनि में सदाईं चवंदो आहे त हू गिरफ़्तारीअ खां नथो डिॼे। इमरान पंजाब ऐं KPK पुलिस जी हिफ़ाज़त हेठि छो लिकियल आहे? नसीराबाद में CTD जी कार्रवाई। 4 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस मूजिब मोहताल वेझो दहशतगर्दनि CTD जी गाॾी ते फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे ॾे वठ में 4 मुबैना दहशतगर्द मारिजी विया। पुलिस मूजिब वाक़े में 2 अहलकार बि ज़ख़्मी थिया आहिनि। ठटो वेझो गुजो लॻ प्लाट जे तकरार तां झेड़ो। मामे नौजवान भाणेजे खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिब नजो कातियार रिपीटर जा फायर करे 30 वरियनि जे नौजवान भाणेजे मोहम्मद कातियार खे क़त्ल करे छॾियो। पुलिस नौजवान जे लाश खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। डहरकी भरिसां पंजाब पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबिलो। 2 धाड़ियल मारिजी विया। कोट सब्ज़ल वारे इलाइक़े में पंजाब पुलिस ऐं धाड़ियलनि में मुबैना मुक़ाबिलो थी पियो। 2 धाड़ियल पुलिस सां मुक़ाबले में मारिजी विया। पुलिस मूजिब मारिजी वियल धाड़ियल अगवा भताखोरी ऐं पुलिस मथां हमलनि में मुलविस हुआ। धाड़ियलनि 1 साल अॻु हमिलो करे हिक ई ख़ानदान जे 9 ॼणनि खे क़त्ल कयो हो। कराची में जवाबदार ज़ाल खे ज़ख़्मी करण बाद आपघात करे छॾियो। न्यू कराची जे इलाइक़े शहबाज़ कॉलोनी में जवाबदार वसीम ज़ाल सना खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। जवाबदार ज़ाल खे ज़ख़्मी करण बाद बि पाण आपघात करे छॾियो।
इंडोनेशिया के गादी वारे शहर जकार्ता में फुटबॉल मैच दौरान हंगामो। मां जी वेलंजोंग 174 थी वियो। 150 खां वधीक ज़ख़्मी। मैच हाराइण बाद रीवा FC टीम जे हामियुनि फुटबॉल ग्राउंड ते हमलो करे ॾिनो। पुलिस पारां आंसू गैस इस्तेमाल करण ते भाॼ पइजी वई। ॿारनि ऐं पुलिस एहलकारनि समेत 174 ॼणा मारिजी विया। मक़ामी इंतिज़ामिया मूजिबि घणियूं फोतगियूं, साह ॿुसाटजण ऐं भाॼ दौरान लताड़जण सबबु थियूं आहिनि। ऐं पाकिस्तान ऐं इंग्लैंड में 7हीं ऐं फ़ैसिलाइती T20 मैच अॼु शाम कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में खेॾी वेंदी। ॿिन्ही टीमुनि विच में 7 मैचनि जी सीरीज़ 3-3 सां बराबरि आहे। अॼु कामयाबी माणींदड़ टीम ट्रॉफी पंहिंजे नाम कंदी। ज़रियनि मूजिबि सीरीज़ जी अहम मैच में मोहम्मद रिज़वान, मोहम्मद हसनैन ऐं हारिस रऊफ़ जी टीम में वापसी थींदी। इंग्लिश टीम में बि फास्ट बॉलर क्रिस वॉक्स ऐं मार्क वुड जी वापसी जो इम्कान आहे।